खैरपुर रिपोर्टर रजब अली लुंड। खैरपुर मीरस यूसी शादी शहीद बिन ॾींहंनि खां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। लगातार बरसात सबब पहाड़ियुनि मां नदियुनि जो पाणी ॻोठनि ॾांहुं रवानो। ही रोड दरगाह पीर कोको रोड खां दरगाह ईरानी पीर मुस्तफ़ाई शरीफ़ ॾांहुं पुराणो ठहियल आहे, जेको 2022 वारी ॿोॾि में ॻोठ आदम खान महराणी भरिसां टुटी पियो हो। हिन वक़्त ताईं इंतज़ामिया रोड जी खंड जी का मरम्मत न कई। हाणे तेज़ बरसात में पहाड़ियुनि जो पाणी ॻोठ दरिया खान लुंड, ॻोठ फुलण खान लुंड, ॻोठ आदम खान महराणी, ॻोठ सोनो खान धारेजो ॾांहुं रवानो थी वियो आहे। ॻोठ दरिया खान लुंड जे ॻोठनि अंदाईंदे ॿुधायो त असांजे ॻोठ में पाणी दाख़िल थियो आहे ऐं पाणी तेज़ रफ़्तार जी सूरत में हली रहियो आहे। असांखे जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो वधी वियो आहे। ॻोठाणा ग़ुलाम नबी लुंड, ड्रेस शहीबेग खान लुंड, मोहम्मद रमज़ान लुंड, मंजूर हुसैन लुंड, साहब खान लुंड, गुलाम अहमद लुंड, मोहम्मद बख्श लुंड, अरबेलो लुंड ऐं ॿियनि एहतजाज कंदे यूसी शादी शहीद जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन MNA सैयद नफ़ीसा शाह जीलानी ऐं DC खैरपुर ऐं वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां पहाड़ियुनि खां लहंदड़ पाणी रोड जो खंड बंदि करणु ॾियण जो मुतालबो कयो आहे।